हमेशह असांजी परफॉर्मेंस उते बहितरीनु रही आहे ऐं हिन दफ़े अलहमदुल्ला असांखे इनाम बि मिलियो आहे त क्रेडिट गोज़ टू प्रोफेसर हुबैल शाह साहब साईं यामीन साहब खे त असांजे इंतिहाई प्री प्यारे प्रोफेसर खे सिंधी अजरक ऐं सिंधी टोपी तोहफ़े तौरु ऐं सदस्य परफॉर्मेंस जी शाबाज़ में ॾींदा। फोटो कढाइण टोपी सां मास्क हाँ अञा अथसि हार लाइ गुज़ारिश कंदुसि साईं सिकंदर साहब खे साईं असांजे गुलाम हैदर सुमरो साहब असांखे डेस्क जेको अथव सिकंदर अचो साईं जी महिनत आहे साईं सिकंदर लाइ भरपूर तारीफ़। साईं 5:30 बजे उथियो सुबुह जो 5:30 बजे उथी नौजवाननि खे तयारु कयो साहब खे त असांजा जेके नौजवान बाबा हेॾा अचो हिनखे वारे वारे सां जेको आहे हार पाराईंदा। साईं खालसा साहब खे हेॾा अचो अफ़ज़ल हेॾा अचो विच ते अचो विच ते टई ॼणा विच ते बीहो अफ़ज़ल ठीकु आहे साईं फोटो सुठो अचे मन लाहे छो ला फोटो सुठो अचे रिकॉर्ड थो दाढ़ी लाहे यार फोटो सही अचे साईं नौजवान खे हार पाराईंदा। बेहतरीन कैंडिडेट बेहतरीन दादूअ जो ऐं उनजो वाल साहब साईं प्रोफेसर फारूक साहब साईं ही अवां बि जेको आहे सो गुलनि जी हारनि जा मुस्तहिक आहिनि। ही जेकी असांजी महिनत आहे ऐं ही जेकी कामयाबी आहे हिन सॼे जो क्रेडिट असांजे प्रिंसिपल मोहम्मद इरफान कलोड़ो साहब ॾे वञे थो पियो जिन असांखे मॉरल सपोर्ट कई फाइनेंशियल सपोर्ट कई ऐं असांखे हिन लाइक़ु बणायो अथसीं। बेहतरीन कैंडिडेट बेहतरीन दादूअ जो ऐं उनजो वाल साहब साईं प्रोफेसर फारूक साहब साईं ही अवां बि जेको आहे सो गुलनि जी हारनि जा मुस्तहिक आहिनि। ही जेकी असांजी महिनत आहे ऐं ही जेकी कामयाबी आहे हिन सॼे जो क्रेडिट असांजे प्रिंसिपल मोहम्मद इरफान कलोड़ो साहब ॾे वञे थो पियो जिन असांखे मॉरल सपोर्ट कई फाइनेंशियल सपोर्ट कई ऐं असांखे हिन लाइक़ु बणायो अथसीं सभिनी शागिर्दनि खे होसि ताईं वठी वञूं ऐं हुन प्रोग्राम में पार्टिसिपेट करे सघूं। ही सॼो क्रेडिट जेको आहे असांजे प्रिंसिपल जे लाइ आहे उन्हनि जे लाइ भरपूर ताड़ी थियणु खपे। इरफान साहब जो जंहिं मूं ते भरोसो कयो ऐं सभिनी खां ॿियो साईं हुबैल शाह साहब जो जंहिं एक्सटेंसिव ऐं वास्ट एनालिसिस असांखे पे ॾिनो त तव्हांजी मिस्टेक कहिड़ी आहे तव्हांजी वीकनेस कीअं आहे ऐं मां पंहिंजे वालिद साहब जो जंहिं मूंखे रुगो हिमत पए ॾिनी। हाणे मां तव्हांखे सॼी स्टोरी थो ॿुधायां नटशेल में जॾहिं असां होॾे विया हुआसीं केरी ते चढ़ी सियाले जो टाइम हो सुबुह जो 6 बजे सम्झ राति जो ई वॻड़ो लॻो पियो ऐं जंहिंमहिल मां केरी ते चढ़ियो हुउमि त मां माना ॾिसां पियो त कंहिं बि शागिर्द माना मूंखे न पियो सम्झे त मां करे सघंदुमि पर मूंखे पाण खे यकीन हो त मां करे वेंदुमि आराम सां इंशाअल्लाह मूंखे पंहिंजे प्रोफेशनल जॾहिं असां हुते पहुतासीं त साईं हुबैल शाह असांखे ॾाढो मज़े वारो नाश्तो करायो ऐं असां तंदुरुस्त ऐं तवाना थी वियासीं। ईअं असां हुते ऑडिटोरियम में पहुता छा त लैंग्वेज हुई उन्हनि जी जेका एक्सेंट इंटोनेशन स्ट्रेस ऐं जेका उन्हनि जो डायलॉग्स आहे उहो तमामु ॻाल्हि छॾे ॾियो। मां पंहिंजे क्लासमेट्स खे छॾी 20 मिंट पोइते वञी वेठो हुउमि उन्हनि खे मां ॾिसां पियो उते मूंखे ॿ कोट यादि आया इंग्लिश जो
हिकिड़ो चासर जो कोट यादि आयो हो त आई केम आई सा एंड आई कॉन्कर। ऐं ॿियो मैट्रिक क्लास में पढ़ाईंदा आहिनि त दी मैन हू थिंक्स इज़ दी मैन हू विन्स। अगरि तव्हां सोचींदो त तव्हां खटंदो, अगरि तव्हां सोचे वरितो त तव्हां हारे वेंदो, तव्हां हारे वेंदो। ऐं मां जॾहिं वयमि त स्टेज ते जीअं मां वयमि त उन्हनि सभिनीनि बहितरीनु स्पीचिस कयूं। मां बीकन हाउस जा बि स्टूडेंट ॾिठा आहिनि, सिटी स्कूल बीकन हाउस पूरे पाकिस्तान जो तमामु वॾे मां वॾो स्कूल सिस्टम आहे, उन्हनि जा बि स्टूडेंट मां ॾिठा आहिनि। पर मां उन ॾींहुं गवर्नमेंट कॉलेज जा स्टूडेंट्स ॾिठा, जॾहिं मां उतां जूं गर्ल्स ॾिठियूं, मां उतां जा छोकिरा ॾिठा, त उन्हनि जो मां एक्सेंट ॾिसी, मां प्रोनाउंसिएशन अस्सलाम वालेकुम। मूंखे बि मौक़ो ॾिनो हुयो इंग्लिश में स्पीच करण जे लाइ ऐं मां भरपूर तयारी कई, पर जेको कॉन्फिडेंस अफ़ज़ल में हुयो उहो बिल्कुलु मूं में न हुयो ऐं मां इन ॻाल्हि खे बिल्कुलु तस्लीम कयो ऐं अफ़ज़ल खे ई मौक़ो ॾिनमि। जेॾीमहिल असां हुते पहुतासीं त साईं वारनि बि अफ़ज़ल जो नालो ई हुते करायो हुयो दर्ज, त अफ़ज़ल जो नालो हुते लिखियलु हुयो ऐं हुन मूंखां पुछा कयो तव्हांजो नालो छा आहे, तव्हां स्पीच में हिसो वठंदो या न। मां चयो मुंहिंजो बिल्कुलु मां स्पीच कंदुसि। उन में मूंखे यादगिरी न हुई त असां स्पीच सिर्फ़ु हिकिड़ी करे पिया सघूं इंग्लिश में, त मां ओॾीमहिल पंहिंजो नालो लिखाए छॾियो। वरी मां उन्हनि खे चयो मुंहिंजो नालो ड्राए छॾियो ऐं अफ़ज़ल बिल्कुलु स्पीच कंदो ऐं मूंखे यकीन हुयो त मूंखां बहितर स्पीच कंदो। ऐं उनमें जेको कॉन्फिडेंस हुयो उन ते साईं इरफान खे पहिरियां यकीन हुयो, साईं इरफान पहिरियां चयो हुयो त अफ़ज़ल खे बिल्कुलु कॉन्फिडेंस आहे ऐं सभिनी खां बहितरीनु आहे। ऐं साईं हुब अली शाह खे उन ते ई कॉन्फिडेंस हुयो ऐं मूंखे बि कॉन्फिडेंस जो पूरो हुयो त हे जेॾीमहिल स्पीच कंदो त ज़रूरु असां पहिरीं पोजीशन खणंदासीं ऐं उन में मुंहिंजो को बि अहिड़ो किरदारु नथो थिए जो मां अॻिते अचां ऐं सॼो सिस्टम मां विञाए छॾियां ऐं साईं वारनि कॉन्फिडेंस वेठा छॾियां। इन जे करे मां पोइते हटियमि, हिकिड़ो क़दम पोइते खयुमि ऐं हुनखे मां इहो चयुमि त बिल्कुलु तूं स्पीच कर ऐं कॉन्फिडेंस सां कर ऐं इनशाला तूं ई पहिरीं पोजीशन खणंदे। मां उन्हनि खे चङी तरह सम्झाया ऐं ॿियनि जेके दोस्तनि खे जेॾीमहिल हुननि रूल्स अनाउंस कया त जेॾीमहिल टाइम पूरो थो थिए तव्हांखे स्पीच फिनिश करणी आहे ऐं इन्हनि रूल्स खे शायदि उहो सम्झी न सघिया, जिन जे अफ़ज़ल ॻाल्हि कई त उन्हनि ग़लती कई आहे ऐं उन्हनि अकुल जो इस्तेमालु न कयो आहे। उन्हनि अकुल जो इस्तेमालु ईअं न कयो जो जेके रूल्स अनाउंस कया उन में टाइम जे अंदरि स्पीच खे पूरो करिणो हुयो ऐं टाइम जंहिंमहिल पूरो बि थिए ओॾीमहिल घंटी वॼाई बि वञे ऐं ओॾीमहिल असांखे स्पीच खे पूरो करिणो हो। ऐं उन्हनि जेके सिंधी ऐं इंग्लिश स्पीच जंहिं कई उहे टाइम जे अंदरि उन्हनि स्पीच पंहिंजी खे पूरो न कयो ऐं टाइम घंटी वॼण खां पोइ बि स्पीच खे जारी रखियो ऐं शेर वग़ैरह कुझु चई ऐं मोटी आया। पर इन जे करे सिर्फ़ु इहो थियो जो हुननि खे पहिरीं पोजीशन न मिली सघी ऐं उन्हनि जी स्पीच एतिरी त ज़बरदस्त हुई जो हो पहिरीं पोजीशन जा बिल्कुलु हक़दार आहिनि। ऐं मां जेकर मुंहिंजे हथ में हुजे हा इहो सॼो कानून ऐं मां कंहिंखे पोजीशन ॾेई पियो सघां त उन्हनि खे बिल्कुलु पहिरीं पोजीशन ॾियां हा। जेके बि शागिर्द आयल हुया उन्हनि जी बिल्कुलु महिनत हुई, बिल्कुलु जिन अदनि जी महिनत हुई, जेके ॿिया अदा आया हुआ उन्हनि जी ज़बरदस्त महिनत हुई। पर असांजे जेके कॉलेज असांजे जेके शागिर्दनि असांजे जेके प्रोफेसरनि असांखे प्रोड्यूस कयो हुयो, असांखे जेको तयारु कयो हुयो उनजे साम्हूं केर बि अची न पियो सघे। तानियूं ॿुधायो सभिनी शागिर्दनि खे मां इन नाश्तो करायो असां तंदुरुस्त ऐं तवाना थी वियासीं। ईअं असां हुते ऑडिटोरियम में पहुता छा त लैंग्वेज हुई, उन्हनि जी जेका एक्सेंट, इंटोनेशन, स्ट्रेस ऐं जेका उन्हनि जो डायलॉग्स आहे उहो तमामु ॻाल्हि छॾे ॾियो। मां पंहिंजे क्लासमेट्स खे छॾी 20 मिंट पोइते वञी वेठो हुउमि, उन्हनि खे मां ॾिसां पियो। उते मूंखे ॿ कोट यादि आया इंग्लिश जो। हिकिड़ो चासर जो कोट यादि आयो हो त आई केम आई सा एंड आई कॉन्कर। ऐं ॿियो मैट्रिक क्लास में पढ़ाईंदा आहिनि त दी मैन हू थिंक्स इज़ दी मैन हू विन्स। अगरि तव्हां सोचींदो त तव्हां खटंदो, अगरि तव्हां सोचे वरितो त तव्हां हारे वेंदो, तव्हां हारे वेंदो। ऐं मां जॾहिं वयमि त स्टेज ते जीअं मां वयमि त उन्हनि सभिनीनि बहितरीनु स्पीचिस कयूं। मां बीकन हाउस जा बि स्टूडेंट ॾिठा आहिनि, सिटी स्कूल बीकन हाउस पूरे पाकिस्तान जो तमामु वॾे मां वॾो स्कूल सिस्टम आहे, उन्हनि जा बि स्टूडेंट मां ॾिठा आहिनि। पर मां उन ॾींहुं गवर्नमेंट कॉलेज जा स्टूडेंट्स ॾिठा, जॾहिं मां उतां जूं गर्ल्स ॾिठियूं, मां उतां जा छोकिरा ॾिठा, त उन्हनि जो मां एक्सेंट ॾिसी, मां प्रोनाउंसिएशन ॾिसी हैरान थी वियुसि। मां जीअं स्टेज ते वियुसि त हुननि वटि एक्सेंट, प्रोनाउंसिएशन सभु हो, पर जेका आवाम हूंदी आहे न उहा असुल ताक़त हूंदी आहे। भुट्टो साहब खे छो माण्हू पसंदि कंदा, छो ताक़तूं जेके हूंदियूं आहिनि उहे हैरान लहराईंदियूं भुट्टो साहब खां, छो त उन्हनि सां गॾु आवाम गॾु हूंदी हुई ऐं उन्हनि जो जेको
ॻाल्हाइण जो लफ़्ज़नि में पावर हूंदो, उन्हनि जो लफ़्ज़नि में साह हूंदो, त उन्हनि ॾे माण्हू मुतवजी थी वेंदा। पोइ मां बि हिकिड़े ॾींहुं अॻु में भुट्टो साहब खे ॾिसी वेठो, ऐं भुट्टो साहब जो वॾो किरदारु हो मुंहिंजो इन माना विन में ॾाढो मुंहिंजो किरदारु हो। मां जॾहिं स्टेज ते शुरू थियमि न, जॾहिं ॿिया कंटेस्टेंट थी विया 20 मिंट, तो हुमल त माना को चांसिस ई कोन थियमि। मां जॾहिं शुरू थियमि न, पोइ माना ॿियो जेको अचे पियो न, उहो बि सोची पियो अचे त हाणे हिन खां कीअं छॾायूं असां, उहो बि सोची पियो अचे। ऐं उते जेका वॾी मूंखे शइ कमु आई, असांजा ॿिया छोकिरा फर्स्ट पोजीशन हणे पिया सघनि, आराम सां साईं हणे पिया सघनि, पर उन्हनि उते अकुल जो इस्तेमालु कोन कयो, उते स्ट्रेटेजी, सही स्ट्रेटेजी ऐं प्लेनिंग जो इस्तेमालु कोन कयो। इंसान अॼु छो अलाह साईं अशरफुल मखलूक़ात इंसान खे चयो, छो त इंसान शींहं जहिड़े जानवरनि खे पंहिंजे ताबे सां आंदो। कीअं आंदो? इंसान हथियार ठाहिया, हूं ते विढ़े हा त कॾहिं बि इंसान शींहं जहिड़े जानवर, मिरूं, पलायन, नांगनि खे कॾहिं बि पंहिंजे ताबे न आणे सघे हा। सो मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां पंहिंजी अकुल ऐं फ़हम जो सदाईं इस्तेमालु कंदा कयो त तव्हां कामयाबु हूंदो चेहरा ॿियो पहिरीं टई हिकिड़े हंधि बीहो, हिकिड़े हंधि पहिरीं फोटू कढी खणो, हीअ फोटू कढी छॾियो, गॾु थियो, गॾु थियो। हा ठीकु आहे। हाणे इहो प्रोग्राम रखियलु हुयो, हर साल इहो प्रोग्राम थींदो आहे, जंहिंमें हैदराबाद कॉलेज जे रीजन जा जेके 43 खां मथे कॉलेज आहिनि उनजी में पार्टिसिपेशन हूंदी आहे, ऐं टॉपिक इहो हिकिड़ो ई हूंदो आहे, करप्शन फ्री पाकिस्तान। हर साल असां पंहिंजा नौजवान यूथ तयारु करे मोकिलींदा आहियूं। उसूली तौर ते जेको आहे सो सॼी डिस्ट्रिक्ट जी पार्टिसिपेशन हूंदी आहे, पर इहो अलमियो रहियो जो हिकु दफ़े ॿिए हंधा किथां पार्टिसिपेशन न मिली, ऐं उहा जेकी सॼी पार्टिसिपेशन हुई अल्हम्दुलिल्लाह उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे तरफ़ां हुई, जंहिंमें अंग्रेज़ी में, सिंधीअ में, उर्दू में स्पीच जो प्रोग्राम हुयो, पोस्टर ऐं पेंटिंग जो अलॻि सिलसिलो हुयो, एसे राइटिंग जो सिलसिलो हुयो, जंहिंमें असां पंहिंजा नौजवान मोकिलिया। ऐं इंतिहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त इन सॼे प्रोग्राम में असां हैदराबाद रीजन जे अंदरि अंग्रेज़ी में पहिरीं पोजीशन मारीसीं, उर्दूअ में असां सेकंड पोजीशन मारी, ऐं सिंधी सेकंड पोजीशन वरिती। जॾहिं त पोस्टर ऐं पेंटिंग जे हवाले सां जेको असांजो खाको हुते रखियलु हुयो उहो सभिनी खां लाजवाब हुयो, ऐं उहो बि सभिनी पसंदि कयो, ऐं उन में बि असां जेको आहे सो टॉप खईंसीं। ऐं अंग्रेज़ी में जेको नौजवान असांजो हुयो उहो साईं फारूक साहब जो नंढड़ो आहे, साईं फारूक साहब जे लाइ ताड़ी थियणु खपे। साहब साईं ख़ासि तौर हुबली शाह सभिनि लाइ ताड़ी, भरपूर ताड़ी। प्रोग्राम जा जेके ऑर्गेनाइज़र हुया साईं प्रोफेसर हुबली शाह साहब हुयो, ऐं उन सां गॾु साईं सिकंदर साहब हुयो, लिगारी साहब। ऐं सभ खां पहिरीं शुरूआति कंदुसि उन्हनि नौजवाननि जिन पार्टिसिपेट कयो कल्ह जे प्रोग्राम में, त उहो महिरबानी करे स्टेज ते अचनि। मोहम्मद अफ़ज़ल, अरसलान ऐं सिंधी वारो नौजवान हिते अवेलेबल न आहे, ऐं प्लस में जेको पोस्टर पेंटिंग में राजा दानिश अवेलेबल आहे, इमाम बख्श, त अॼोके हिन पुरमुसरत मौक़े ते हर साल साईं हुबली शाह साहब न नौजवाननि खे तयारु कंदो आहे, ऐं उनजी परफॉर्मेंस हमेशह असांजी परफॉर्मेंस उते बहितरीनु रही आहे, ऐं हिन दफ़े अल्हम्दुलिल्लाह असांखे इनाम बि मिलियो आहे। त क्रेडिट गोज़ टू प्रोफेसर हुबली शाह।